सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजी करे हर चीज जब पहलू इन्हीं के सब पहले घर के मंदिर सजाई असले घर में जगह मारता तुझे एतरो प्यार हुजे बेहतर हुजे तेरे हर को सुठो बोले बेहतर बोले असले मंदिर जो खूबी हुजन घर में घर वालो माहौल न हुजे जिते पिठो हुजे असले घर में और जो उल्टो ॻाल्हाइण न हुजे पर उनजो पूजा ऐं पाठ हुजे बेहतर हुजे चङो हुजे असां ॿार खे खिलंदो ॾिसंदो आहियूं गुणवान हुजे चङो हुजे बेहतर हुजे अवगुण वारो न हुजे जो उनजो हिकु हिकु लफ़्ज़ साड़े छॾे अॻिते हली करे हुनखे ॿार पूरो करे रखे चवनि ॿार उबतो कंदो सॼे घर खे मथे ते करे छॾींदो हेॾो ॾे करे छॾींदो असांजे घर में कोयल वांगुरु यानी मालिक जी रहमत वांगुरु बहितरी हुजे बेहतर ॻाल्हाइण हुजे कां वारी ध्यानु न हुजे जेको जंहिंखे अचे वञे ॻाल्हाए जेको अचे कंहिंजी लाइ रखे जेको अचे कंहिंजे लाइ कोई लफ़्ज़ ॻाल्हाए उहा ध्यानु न हुजे पर कोयल वांगुरु प्यार ऐं मोहबत भरियो मंदर वांगुरु आवाज़ हुजे असांजे घर में मालिक जो जाप हुजे मंत्र हुजे बहितरी हुजे असांजे घर में दंगो फसाद न हुजे असांजे घर खे साड़े रखे बेहतर करे तंहिंजे करे घर जूं जेके उल्टियूं रोटियूं नी इन खे असां मंदर खे घर न बणाइणु चाहींदा आहियूं पर घर खे मंदर बणाइणु चाहींदा आहियूं इहे मंदर जूं चङियूं ॻाल्हियूं असांजे जीवन में हुजनि बहितरी हुजनि ऐं उनखे आणण जे लाइ असां ॾिसंदासीं असां ते फ़र्क़ु केतिरो पवंदो त हिकिड़ो शख़्स हो तक़रीबन 60-65 साल जो उन वक़्तु हाणे उहो गुज़ारे विया उनजी तबियत ॾाढी ख़राबु हो गई ऐं हली बि न सघंदो हो सननि जो सूरु हूंदो हो ॻाल्हाइण में तकलीफ़ हूंदी आहे तक़रीबन 65-70 जे विच में हो कुझु राति खां ईंदो दर्शन कंदो तो धोनी साहिब में वेठो उनखां बाद हुन पंहिंजो नेम करे छॾियो जंहिं वक़्तु बि अचे उहो पंहिंजी गाॾी खणे पोइ अमीर हो पाण ठीकु आहे ज़मीनदार बि हुयो कारोबार बि हुयो सभु कुझु हुयुसि पोइ पंहिंजी गाॾी खणंदो पोइ हर रोज़ु राति घर पहुचंदो अचे ऐं जीअं उहो ॾेव साहिब में वेह बसि कोई हुजे न हुजे जेको वेठो रहे को कीअं हुजे उन सां जो कोई वास्तो न हूंदो पोइ अचण खां पोइ धुनी साहिब पढ़णु शुरू कंदो उते वेहींदो पहिरियों मथो टेकींदो वेहींदो पोइ धुनी साहिब पढ़ंदो पाण पढ़ंदो अकेलो यादि हूंदी आहे पाण ताड़ी वॼाईंदो ऐं जेसि ताईं वेठो हूंदो ताड़ी वॼाईंदो रहंदो धुनी साहिब पंहिंजी पूरी करे मथो टेके हलियो वेंदो इहो न नेम हो ऐं कुझु ॾींहंनि में थोरे वक़्त में मुंहिंजा सभु अंग वंग खुलणु शुरू थी विया उन जो सभु कुझु बहितर थियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे थोरे ॾींहं में घुमंदो फिरंदो बिल्कुलु नॉर्मल थी वियो ॼण मूंखे कुझु हुयो ई न सभु कुझु सही थी वियो ऐं उन कम बि कया जेके मां थियो पैसा हिकु ॾींहुं प्यार ऐं मोहबत सां धुनी साहिब पढ़ी पाए ऐं ॿियो उन सां गॾु ॾींहुं प्यार सां वरी ताड़ी वॼाई पई वरी ॿ कमु कया पई हर रोज़ उन नेम ऐं ॿिन्ही जो असर जॾहिं मां ॾिठो त छा इहो आहे हक़ीक़त में धुनी साहिब त सभु पढ़ंदा पर उनमें कोई श्रद्धा विश्वास भाव ऐं प्यार भरियल हो उन जे दिमाग़ खे टोटली जेको हुयो पॉज़िटिव करे छॾियो बेहतर करे छॾियो ऐं जेको ताड़ी वॼाए पई एॾो कुदरती मां वरी पढ़ियो त ताड़ी वॼाइण सां आक्यूप्रेशर्स जा जेके पॉइंट्स आहिनि उनमें दिलि दिमाग़ बीपी शुगर सन जो सूर इहे जेके बि आहिनि बीमारियूं तक़रीबन मेन 39 बीमारियूं जेके हुयूं उन प्यार ऐं मोहबत सां ताड़ी वॼाइण में सभु ख़तमु थी वेंदियूं उन इंसान सभु कुझु बेहतर थिए ऐं थोरनि ॾींहंनि में हक़ीक़त में खे न ॾिठो हुयो बि 60-70 साल जो घटि में पवंदो उहो बिल्कुलु नॉर्मल घुमंदो वरंदो बिल्कुलु सही हुजे बिल्कुलु ठीकु आहे जेको बि आहे तंहिंजे करे असां जॾहिं उन मालिक खे धुनी साहिब पढ़ंदा आहियूं उन प्यार मोहबत सां ताड़ी वॼाए करे करूं असांखे त पंहिंजे घर में सिर्फ़ु नेम करूं रोज़ सिर्फ़ु आवाज़ सां धुनी साहिब पढ़ूं ऐं सभु गॾिजी करे कयूं
असांजे घर में तकरीबन बीमारियूं ख़त्म थी वेंदियूं, तकरीबन दुख ख़त्म थी वेंदा, असां सभु सही थियणु लॻंदासीं, मूंखे पाण बि तो बहितर थिए अंदाज़